अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ॾिया लाट जे इंटरव्यू सीरीज़ में शतार सरोई अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां अदब जे कुझु अहिड़नि मौज़ूअनि खे खणी आया आहियूं जेको मौज़ू यकीनन मूंखे उमेद आहे ऐं इन जो कवी इम्कान आहे त इहे मौज़ू इंटरव्यू जे मरहले दौरान ज़रूरु घोर हेठि ईंदा आहिनि। इन्हनि जे बारे में कुझु सवाल पुछिया वेंदा आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां खां इंटरव्यू कमेटी जे बोर्ड में वेठल एक्सपर्ट इहो सवाल पुछनि था पिया त बाबा, सिंध जो जदीद शाइर आहे नारायण श्याम, तव्हां इहो ॿुधाए सघंदो त ॿोलीअ जे हवाले सां उन जो उहो कहिड़ो शेर आहे जेको मक़बूल आहे ऐं जेको असां मुख़्तलिफ़ मरहलनि ते कोट बि कंदा आहियूं। तव्हांजे इल्म में हुजणु खपे त नारायण श्याम चयो त अला ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। हाणे इंटरव्यू वठंदड़ तव्हां खां वरी ॿियो सुवालु पुछे थो त ॿोलीअ जे हवाले सां शेख अयाज़ बि का ॻाल्हि कई आहे, उन जा बि शेर असांखे मिलंदा आहिनि। असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हवाले तौरु इस्तेमालु कंदा आहियूं त शेख अयाज़ जो कहिड़ो शेर आहे जेको हुन जंहिंमें हुन ॿोलीअ जो ज़िक्र कयो आहे। त तव्हां चई सघो था त साईं शेख अयाज़ चयो आहे त पंहिंजी ॿोलीअ में मियां जे तूं चवंदे माउ अहिड़ो तोखे साओ ॿी ॿोली ॾींदी किथे। हाणे ईअं इंटरव्यू जे मरहले में जॾहिं तव्हां ईंदो त सवाल मंझां सवालु निकिरंदो ऐं ॻंढ मां ॻंढ खुलंदी ऐं ईअं तव्हांजो इंटरव्यू अॻिते वधंदो। सवाल हर सवाल जी इम्पोर्टेंस हूंदी ऐं हर सवाल जी तव्हांखे अहमियत जो अंदाज़ो हुजणु खपे। मिसाल जे तौर ते तव्हांखे चवनि था त ताजल बेवस असांजो जदीद शाइर आहे, उन काफ़ियूं बि लिखियूं, उन गज़ल बि लिखिया, उन वायूं बि लिखियूं, उन नसरी नज़म बि लिखिया। उन किताब जो नालो ॿुधायो जंहिंमें ताजल बेवस नसरी नज़म लिखिया आहिनि। यकीनन तव्हांजे मुताले में हुजणु खपे त अंबनि झलियो ॿूर हिकिड़ो किताबु आहे जंहिंमें ताजल बेवस अंबनि झलियो ॿूर में नसरी नज़म लिखिया आहिनि। जॾहिं ताजल बेवस जी ॻाल्हि ईंदी त तव्हां खां एक्सपर्ट इहो बि सुवालु पुछी सघे थो त उहो कहिड़ो किताबु आहे जंहिंमें ताजल बेवस पूरा 100 गज़ल लिखिया आहिनि। याने तव्हां चई सघंदो त साईं ताजल बेवस जो हिकिड़ो किताबु आहे तुंहिंजा नेण गज़ल, ऐं उन किताब में ताजल बेवस जा गज़ल आहिनि ऐं उन में तक़रीबन 100 गज़ल आहे। वरी ॻाल्हि ताजल बेवस जी अॻिते निकिरंदी, वरी तव्हां खां एक्सपर्ट सवालु पुछंदो त ताजल बेवस हिकिड़ी आतम कथा लिखी आहे, अवां उन आतम कथा जो नालो ॿुधाए सघो था? तव्हांजो मुतालियो हूंदो, तव्हां चवंदो साईं उनजी आतम कथा जो नालो आहे ॾुख सुखनि जी सूंहं। अहिड़े तरीक़े सां सिलसिलो अॻिते हलंदो। वरी तव्हांखे चवंदा त हिकिड़ो किताबु आहे पंछण पुॼाणा, तव्हां ॿुधो आहे? तव्हां चवंदो हा साईं पंछण पुॼाणा शेख अयाज़ जो किताबु आहे। अच्छा, पोइ तव्हां खां वरी ॿियो सुवालु पुछंदा त इन पंछण पुॼाणा में आहे छा? तव्हां चवंदो साईं पंछण पुॼाणा में हाइका आहिनि शेख अयाज़ जा। वरी तव्हां खां पुछंदा इहो हाइको आहे छा? यकीनन तव्हांजे इल्म में हूंदो त हाइको जदीद शाइरी जी सिन्फ़ आहे ऐं जापान खां आई आहे। ऐं हाइको जो बेसिकली जेको मक़सदु आहे उहो आहे मंज़र शिकणु, याने मंज़र निगारी हूंदी आहे टिनि लाइनुनि में, टिनि सुटुनि में। ईअं ई तव्हां खां अॻिते हली घणा सारा सवाल थी सघनि था। मिसाल जे तौर ते तव्हां खां चवनि त डॉक्टर गुरबख्शाणी साहिबु हिकिड़ो रिसालो हिकिड़ो किताबु लिखियो आहे रूह रिहाण। तव्हां ॿुधाईंदो त उन रूह रिहाण में छा आहे? तव्हां चवंदो साईं रूह रिहाण में डॉक्टर गुरबख्शाणी साहिबु लतीफ़ साईं जे लोक दास्ताननि ते जेका तहक़ीक़ कई आहे, उन लोक दास्ताननि खे अलॻि सां हिकिड़े किताबी शकिल में आंदो आहे, उनखे असां चऊं था रूह रिहाण। वरी तव्हां खां इहो सुवालु अची सघे थो इम्कानी तौर ते त रूह रिहाण में घणा दास्तान आहिनि? ही अक्सर असांजा नौजवान दोस्त इन ॻाल्हि में मुंझी पवंदा आहिनि। उहे सम्झंदा आहिनि त लतीफ़ साईं जे सिर्फ़ु 7 सूरमनि जो रूह रिहाण में ज़िक्र आहे, पर ईअं आहे कोन। लतीफ़ साईं जे 7 सूरमनि खां अलावा अञा ॿिया किस्सा बि आहिनि हिन में। हिकिड़ो आहे असांजे सुरघातूअ वारो किस्सो, याने मोरडे मीरबहर वारो किस्सो, ऐं ॿियो करबला जो कज़ियो जेको आहे उहो बि असांखे रूह रिहाण में मिले थो। ईअं ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं वेंदियूं। वरी तव्हांखे चवंदा बाबा शेख अयाज़ हिकिड़ो तमामु जदीद शाइर आहे, सिंधी जदीद शाइरी जो इमाम आहे। तव्हां ॿुधाईंदो त थर जे हवाले सां हुन कुझु गीत ऐं नज़म चया आहिनि, कुझु बेत चया अथसि, को तव्हां थर जे हवाले सां ॿुधाईंदो? हाणे तव्हांजो मुतालियो हिते तव्हांखे कमु ईंदो। जेकॾहिं तव्हांजो मुतालियो हूंदो त तव्हां चवंदो हा साईं हुन चयो आहे त थर में अटे कूंडियूं, थर में अटे कूंडियूं अटो अटो कनि, मारू रोज़ मरनि
चौरे चौरे बुख में। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा त थर में हिकिड़ो मक़ाम आहे कारूंझर आहे, तव्हां चवंदो हा साईं आहे बिल्कुलु। तव्हांखे चवंदा कारूंझर ते कुझु कहाणियूं लिखियलु आहिनि, तव्हां ॿुधाईंदो त कारूंझर ते कहिड़ियूं सिंधी अदब में कहाणियूं मिलनि थियूं। तव्हां चवंदो साईं हिकिड़ी त कारूंझर जो क़ैदी कहाणी आहे अली बाबा जी, ऐं ॿी आहे कारूंझर जी कोर अब्दुल कादिर जुनेजे जी कहाणी आहे। तव्हांखे चवंदा बाबा अली बाबा जी कहाणी कारूंझर जी क़ैदी, कारूंझर जो क़ैदी कहिड़े पस मंज़र में लिखियलु आहे। यकीननि तव्हां वटि मुतालियो हूंदो त तव्हां इंटरव्यू में पास थींदो, तव्हां इंटरव्यू में ॿुधाईंदो, न हूंदो तव्हां फांसी पवंदो। हाणे कारूंझर जो जेको क़ैदी आहे, बुनियादी तौर ते उहा कहाणी अंग्रेज़ साम्राज्य ख़िलाफ़ु जेके थर जा सोढा ऐं कोल्ही जंग कनि था, विढ़नि था, उन में अली बाबा उन कहाणीअ खे, उन मंज़रनामे खे समोयो आहे हिन कहाणीअ में। ऐं हिन कहाणीअ में तव्हां ॾिसंदो त अली बाबा जी ॿोली, अली बाबा जो उसलूब हूअं त सफ़ा निरालो आहे, पर हिन कहाणीअ में तव्हां ॾिसंदो त अली बाबा निज ईअं महसूसु करायो आहे त ॼण अली बाबा उन वक़्तु मौजूदु हुयो। रूपलो कोल्ही जॾहिं अंग्रेज़नि सां जंग विड़ी रहियो हो, या अंग्रेज़ जॾहिं उनखे गिरफ़्तार करे खणी आया, तॾहिं हू जेको डायलॉग हणी रहियो हो त ईअं लॻे थो त ॼण अली बाबा उन वक़्तु उन समूरनि डायलॉगनि जो, उन समूरनि ॻाल्हि ॿोल जो ॼण एनी शायदि आहे त हुनजो निरालो असलूब आहे। ऐं जॾहिं कोल्हाणियुनि ऐं तरवट विच में जेका डायलॉग थियो, जेका ॻाल्हि थी, जेका मुकालमो थियो, उनजो हुस्न कमाल इहो आहे त अली बाबा असांखे कारूंझर जो क़ैदी कहाणीअ में ईअं लॻे थो त ॼण अली बाबा उते अखियुनि ॾिठो शायदि आहे। ऐं कोल्हाणियूं जॾहिं पंहिंजे तरवट खे सां ॻाल्हाइनि थियूं, मुकालमो कनि थियूं, त उन मुकालमे जो हुस्न इहो आहे त उहो एज़ इट इज़ असांखे लॻे थो त ॼण अली बाबा जे दौर में इहा कहाणी आहे, अली बाबा उते मौजूदु आहे, अखियुनि ॾिठो शायदि आहे। त उन में महसूसात, फीलिंग्स, यानी हीअ जेका कहाणी आहे इहा मज़ाहमती फ़िक्र ते कहाणी आहे, ऐं अंग्रेज़नि ख़िलाफ़ु जेका कोल्हियुनि जंग कई, सोढनि जंग कई, उन ते मबनी आहे। ईअं ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी तव्हां खां डिटेल में घणियूं शयूं तव्हां खां पुछी सघनि था। सो उमेदु आहे त सवाल जवाब जो हीउ जेको सिलसिलो आहे, इंटरव्यू में रहनुमाई जो हीउ जेको सिलसिलो आहे, उहो असांजो तव्हांजे लाइ इंतिहाई काराइतो साबित थींदो। यकीननि तव्हांखे वसीउ मुतालियो तव्हांजा बेड़ा पार करे सघे थो। इंटरव्यू में कॉम्पिटिशन तमामु घणी आहे, ऐं जेतिरो बि पॉसिबल थी सघे तव्हांजे लाइ घणे खां घणो वक़्तु पंहिंजे सिंधी अदब जे मुताले में, अभ्यास में सर्फ कयो त जीअं तव्हांजे लाइ आसानी पैदा थिए। असां वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं, तेसि ताईं मोकिलाणी न आहे जॾहिं पेर ते न खैर।